नौजवान कामरेड लुकमान लिगारी ते लिखियल तासुर तोखे सारे साह इब्न हयात पंवर। सिज लहण ते हो बरसात पइजी रही हुई। हुन ॾांहुं ॾिसी मूंखे निहायत हैरत थी। चयोमांसि, छो पंधु पियो आहीं? ही बि को वक़्तु हो? सवारी त किथे कान मिली हूंदी। 4 मैल पंध जा झागे केॾी न पाण खे तकलीफ़ ॾिनी अथई। ही बि का तकलीफ़ आहे? इंसाफ़ आहिनि अव्हां जा। तॾहिं त चवंदो आहियां त अव्हां शहरी अदीब ॻोठाणी ज़िंदगी जे दुखनि दर्दनि खां वाक़ुफ़ ई न आहियो। अव्हां हुनजी दिलि जी गहराइनि में वञी चिकनल नासूर ॾिठा ई न आहिनि। नकी त कॾहिं हुननि जी मायूस निगाहुनि में को लियो ई पातो आहे। अव्हां खे कहिड़ी कल्त हुननि खे जीअण ख़ातिर ज़िंदगी जी केॾी लड़ाई लड़णी थी पवे। अॼोके अदब में इहा ई त चीज़ आहे। मूं हुनखे वरनी ॾिनी। अॼोको अदब? ईअं चई हुन मूं ॾांहुं गौर सां निहारियो। अॼोको अदब त अदीब जे पंहिंजे ई चौगिर्द फेरियूं पाईंदो कोरीड़े वांगुरु ॼार उणींदो थो रहे, जंहिंमां ख़ुदि अदीब खे ई निकिरण जी रोशन राह नज़र नथी अचे। हू हिकु अणसूहे जिया मंज़िल जी तलाश में आहे। कॾहिं कंहिं मक़ाम ते पहुची दिलि खे तसली ॾिए थो त कॾहिं कंहिं मक़ाम ते। हिन तलाश में ज़हनी नाआसूदगी सबबां ख़ुदि खेसि ई केतिरनि फ़िरेबनि जो शिकार थियणो पवे थो, सवाइ किन चंद अदीबनि ऐं शाइरनि जे। अक्सर अदीबनि जूं तख़लीक़ी क़ुवतूं कंहिं न कंहिं रुञ पुठियां रुलंदे ॾिसण में ईंदियूं। असांजो कलमकार पंहिंजे तरकश में अहिड़ा तीर सांढण ई न सिखियो आहे जेको कंहिं निशाने खे चुटे सच पच जो को शिकार करे सघनि। मोट में चयोमांसि, तो वटि बि त अदीबारी दिलि आहे, तूं छो नथो लिखण जी कोशिश करीं? हाओ, दिलि त साॻी आहे, पर दिलि जा जज़्बा कंहिं अदीबाणे अंदाज़ में पेश करणु सिखियो ई न आहियां। हाणे कोशिश कंदसि। साणसि गॾु हिकु दोस्त वरंदी ॾिनी। ॾिसूं त ईंदड़ कचहरी में कहिड़ो थो दाद हासिल करीं। नतीजे खां अॻु दाद ॾांहुं ध्यानु ॾिबो त सॼी ॼमार दाद जी तलब में रहणो पवंदो। दाद जी तलब लंघे जो अमल आहे। हिकु फ़नकार जो दाद संदसि पंहिंजो ई हौसलो हूंदो आहे, जेको हिकु कहर शींहं जियां गजगारूं ॾींदो हर गिदड़ जी दिलि कंबाईंदो आहे ऐं कॾहिं त उहो ख़ुदि फ़नकार जो ई मारी बणिबो आहे। दुनिया जो को बि अज़ीम अदीब न आहे जंहिं ते इन्हे ख़ुदि आगाही वारे सुतल शींहं सुजाग थी हला न कई हुजे। ॿिए ॾींहुं दोस्तनि जी गॾिजाणी हुई। के दोस्त मुक़ररु टाइम ते पहुची न सघिया। हिकु दोस्त चयो त असांजी क़ौम में न की आहे शऊर न की वक़्त जो अहसास। ॿियूं क़ौमूं इन ॻाल्हि में घणियूं अॻरियूं आहिनि। उन दोस्त अञा ॻाल्हायो ई पिए त हुन वरंदी ॾिनसि, असांजी क़ौम जी कमज़ोरियुनि जो हर सफ़ेद पोश खे अरमान आहे। हिकु सियासी लीडर खां वठी मामूली कामोरे ताईं हिननि हमदर्दनि क़ौम जी मिड़नी ख़ामियुनि खे त फोले ॾिठो आहे, पर उनजे पेट ॾांहुं कंहिं नज़र विधी आहे। इहो पेट जेको हर बुराई जी माउ आहे ऐं जेको हुजण वक़्तु कंहिं बि इंसानी नाते ऐं रिश्ते खे टोड़ण में का बि परवाह नथो करे। इहे मसइला त ॿियनि क़ौमुनि वटि बि आहिनि, पर पोइ बि हू सुजाग आहिनि। हिकु ॿिए नौजवान वराणियो। ॿियूं क़ौमूं तारीख़ जे जंहिं दौर में आहिनि उन मुताबिक़ ई सोचनि थियूं, ऐं असां अॼु बि मोहन जे खंडरनि में कंहिं विञायल विथ जी ॻोल्हा में आहियूं। 1000 वरह गुज़री विया आहिनि, पर को बि फ़र्क़ु न आयो आहे। इहा ई सोच, उहो ई अंदाज़, पेट बुखियो, पुठनि उघाड़ो हारी, काठ जो हर ऐं ॾांदनि जो जोड़ो। ज़माननि खां वठी इन ई फ़रेब में फुरबो थो रहे त जेकी अज़ल जे कातिब लिखियो आहे उन ते ई क़नात कर। अज़ल जो इहो तसवुर माटे जी माउ खां बि केतिरो न वधीक भवाइतो आहे। हिन जा पंहिंजे कलाम जो सिलसिलो जारी रखण ते चाहियो त नौजवान हारी वरंदी ॾिनी। अज़ल अबद लाइ ईअं चवण त हू माटे जी माउ खां बि वधीक भवाइतो आहे, कुफ़र आहे। जीअं न कंहिंजी लहू लहू में बरकी लहर उभरी अचे, तीअं हुनजी निगाहुनि में शोला भड़की उथिया। मूं हुनजे चहिरे ॾांहुं निहारियो।
हुनजो पंहिंजो पाण ते एतमाद ऐं भरोसो हिमालय जी बुलंदियुनि खां बि उतां ॾिसंदे मूंखे ईअं महसूसु थियो त वाक़ई इंसानु एतिराम जे लाइक़ु आहे। मूं ॾिठो त हू लोहार जे खूरे मां निकितल रुख जीअं सख़्त ऐं पंहिंजी राय ते अहिड़ो त मज़बूत बीठल हो जंहिंखे दुनिया जी का बि ताक़त हटाए नथी सघी। ओॾी महिल हुनजी ज़िंदगी जूं चंद झलकूं मुंहिंजे ज़हन ते उभरी आयूं। बाहुनि ते कारी पटी ऐं हथ में झंडो जंहिं ते लिखियलु हो कांगो ज़िंदाबाद, कांगो ते गोलियूं हलाइण बंदि करियो। हू सभिनी जे अॻु में हो ऐं हुनजे पुठियां ॿिया बि केतिरा ई नौजवान हुआ। सुल्तान होटल खां हिकु जुलूस अॻिते वञी रहियो हो। आसमान खे कंबाईंदड़ ऐं धरती जी दिलि खे गरमाईंदड़ नारा हुआ। हू हिकु सर्वेच सिपाही जीअं जेको पंहिंजी धरती माउ जी सरज़मीन ते कंहिं बि गासिब जे नापाक क़दमनि खे बर्दाश्त न कंदो आहे ऐं जेको पंहिंजे खून जे आख़िरी क़तरे क़ुर्बान करण लाइ तयारु हूंदो आहे, हू पूरे अज़म ऐं हौसले सां वधंदो रहियो। मूं ॾिठो त हुन किथे बि बीहण जी कान कई, हू हलंदो ई वियो, तां जो नज़रुनि खां ओझल थी वियो। हुनजो नालो लुकमान हो। लुकमान लिगारी जहिड़े हिकु ज़िंदा दिल जवान मर्द अॻियां का ग़लति ॻाल्हि निकिरे ऐं हू ख़ामोश थी वेही रहे, सा अणथियणी हुई। जोश में अची चयाईं त अॼोके दौर कुफर ऐं अलहाद जे अंधे घोड़े जे वात मां लगाम लाहे छॾियो आहे। उन करे हू हर राह वेंदड़ ते, हर इंसान दोस्त ते हमिलो कदे वेरम ई नथो करे। हिकु वॾेरो जॾहिं खोड़ीअ जा ॿई मथा ॿोहारे खणे थो ऐं हारी ॾांहुं घूर करे निहारे थो, तॾहिं उनखे बि हारी जी निगाहुनि में साॻियो तो वारो कुफुर नज़र अचे थो। उहो साॻियो कुफुर जो हथियार हिकु कारखानेदार वटि बि आहे जॾहिं हिकु मज़दूर बुख जी दाह थो करे। नौजवान खे पंहिंजी अणॼाणाई जो काफ़ी अहसासु थियो, पर लुकमान अञा बि ख़ामोश थियण वारो न हो। चयाईं, ॿियूं क़ौमूं पोहरियत जो ॿ वेला पेट भरे खाइण जो हक़ पाण ते लाज़िम ॼाणनि थियूं, पर असां वटि त किसो ई उल्टो आहे। हिकु वेले जो पले पवण बि पोहरियत जी ख़ुशनसीबी आहे, ऐं जे उन मां बि 5 दुका को मथां ई मथां हथ जी होशियारी सां तिगाए वञे त इहो बि ऐब में शुमार न आहे। इन्ही करे हिकु मामूली दुकानदार खां वेंदे हिकु वॾेरे ऐं किरोड़पति सेठ ताईं हर को इन्ही ताड़ में आहे। सही शऊर ऐं वक़्त जो अहसासु भरियल पेट सोचे सघे थो, ख़ाली पेट त दरिया जो कुन आहे जेको ॿोड़ण वक़्तु शइ जी ख़ामी या ख़ूबी सां को वास्तो ई नथो रखे। तनक़ीद हलदे सवाल पैदा थियो त अदीब खे हियत ऐं मवाद ॿिन्ही मां कंहिंखे वधीक अहमियत ॾियणु जुॻ आहे। वक़्त जी सदारत लुकमान जे हवाले हुई। हू ॿई तरफ़ ॿुधंदो, चुपचाप सोचींदो थी रहियो। जॾहिं हुनजी पंहिंजी राय जो ॾियण जो वक़्तु आयो, तॾहिं चयाईं, मवाद खां वधीक हियत ते ज़ोर ॾींदड़ अदीब ईअं थो विसण में अचे जीअं हिकु रुश्वती कामोरो जेको रुश्वत वठण महिल अॻिले सां पंहिंजी हमदर्दी जो इज़हार कंदे ॻाल्हियुनि ई ॻाल्हियुनि में हुनजे खीसे जी सफ़ाई बि करे ऐं खेसि पंहिंजी हड़ फुराइण जो अहसास बि पैदा थियण न ॾे। हियत जे पुठियां हलण वारो अदीब जेको अदब त कंदो रहे थो, पर जॾहिं को ख़ासि पुछे त अदब जो असांजे ओड़े पाड़े मुल्क ऐं मुआशरे में रहंदड़ आम इंसानी ज़िंदगी सां बि को वास्तो आहे, तॾहिं हू भड़की हिकु न ॿी नज़रियाती ॻाल्हि में ड्रही हणी बीह थो रहे। हुनजो ज़हन अहिड़ो कारो कुनो आहे जंहिंमें रध पचाव कंदे हर चीज़ जो ज़ाइक़ो बदिलजी थो वञे। पर हिकु बाझाइती दिल जो मालिक ऐं सालिम निगाह रखंदड़ अदीब जेको इंसानी दिलनि जी धड़कन खे सम्झण जो हौसलो रखे थो, जेको पंहिंजे मन में लियो पाइण जो तसवुर थो करे, उनखे पंहिंजो ज़मीर कंहिं बि फ़लसफ़े जी चौदीवारियुनि में उलझण नथो ॾे। हू जॾहिं हिकु पोहरियत जे जिस्म में रत जे बजाए पीलो पाणी पसे थो, जॾहिं सदियुनि खां वठी हुस्न ऐं ख़ूबसूरती जी मड़नी दिलरुबाइनि खां महरूम रखियो वियो आहे, ऐं साॻे ई वक़्तु जॾहिं कंहिं खेत जी मंडी ते, कंहिं वाह जे कप ते, कंहिं हुस्न जमाल जे मुजस्समे खे, ज़िंदगी जे हसीन नक्शो निगार खे थोरे अरसे बैदि हॾनि जे बेजोड़ ढांचे मिसल ऐं भवाइती शिकिल में ॾिसे थो, तॾहिं उनजी कल्हो खे हुस्न ऐं उनजी कबाहत खे कलमबंद करण खां अॻु हू कुदरत जे उन्हनि शाहकारनि सां थियल हिन हाञे जे बुनियादी सबब सम्झण जी कोशिश करे थो।
हू उन्हनि खे बेमौत मरण खां बचाइण जी जिदोजहद करे थो। हू सोचे थो त आऊं हिन वक़्तु जेकॾहिं फ़न ऐं हीयत जी मोशगाफ़िन में उलझण जी कोशिश कंदसि त ही दुनिया, ही इंसानी ज़िंदगी चंद चालाक ताक़तवर बगवड़नि जे हथां तबाह थी वेंदी। दोस्तनि जी कचहरी ख़तमु थी ऐं उनखां पोइ ॿियूं केतिरियूं ई कचहरियूं थियूं, पर लुकमान ॾिसण में न आयो। हिकु दफ़े आऊं हिकु होटल में अंदरि घिड़ियसि त ॾिठमि त लुकमान टेबल ते टिनि ॻोठाणनि सां गुफ़्तगू में मसरूफ़ हो। मूं ते नज़र पवंदे हिकदमि सॾके आई। मूं चर्चो कंदे चयसि, वकालत पास करण खां अॻु में ई धंधो शुरू करे ॾिनो अथई छा? हिननि लफ़्ज़नि ॿुधंदे हुनजो चहिरो हिकदमि कोमाइजी वियो। वराणियाई, धंधे जे लिहाज़ खां वकालत पढ़णु मुंहिंजे मज़हब में हराम आहे। पोइ त माइटनि जो ख़र्च अजायो वियो। माइटनि जे ख़र्च सजाए करण लाइ ही राह सोची अथमि। आऊं अॼु पैसा कमाए पाण खे ई माइटनि खे त सुखी रखी सघां थो, पर सुभाणे असांजो औलाद इन्हनि ई अज़ाबनि में ॻहंदो जिन में असीं अॼु पीड़िजी रहिया आहियूं। तॾहिं त तूं को वॾो वापारु करणु थो घुरीं। हाओ, आऊं हिकु अहिड़े वापार जे फ़िक्र में आहियां जंहिंमें कामयाबी खां पोइ इंसान जी मोहताजी खां आजो थी पवंदो। ईअं चवंदे हुनजे चहिरे ते ख़ुशी जी लहर उभरी आई। असांजे भर में वेठल ॻोठाणा टे ई हारी हुआ, जिन खां वॾेरो सदन हारप जो हिसो ज़ोरी खणी वियो हो। हू लुकमान खां सलाह पुछण आया हुआ। ही टई तुंहिंजा अज़ीज़ आहिनि? मूं लुकमान खां पुछियो। हाओ, हर पोरियत मुंहिंजो भाउ आहे। अॼु दुनिया में इहा ई अज़ाज़त बाक़ी वञी रही आहे, ग़रीब ग़रीब जो भाउ ऐं अमीर अमीर जो। ॿियो जेको बि रिश्तो या कुर्ब जो पेवंद आहे उनजो बुनियाद कंहिं न कंहिं ग़र्ज़ जी सरज़मीन ते थो उसिरे। मूं हुननि हारियुनि ॾांहुं इशारो कंदे चयोमांसि, हिननि खे कहिड़ी सलाह थो ॾीं? आऊं त हिननि खे ज़िंदगी जे दाव लॻाइण जी सलाह थो ॾियां, जंहिंमें ॿिन्ही हथें संदनि ई नफ़ो आहे, यानी त जीत पर हार बि हिननि जी जीत थींदी। पुछोमांसि त कीअं? हिननि खे ॾिसो। भर में वेठल हारियुनि ॾांहुं इशारो कंदे चयाईं, ही टे ॼणा हिक जे हथां फुरिजी हिते पहुता आहिनि, पर जे हिननि टिनि सां ॻोठ ऐं तर जा ॿिया बि हारी हिमायत में उथी बीहनि त हूंद वॾेरे जी घर वेठे दिलि टुटी पवे। आऊं हिननि खे इहो ई दाव सेखारणु चाहियां थो त गॾिजी जियो ऐं गॾिजी मरो। अॼु जी दुनिया में इहो ई वॾो वापारु आहे। कलाक अध जी रिहाण खां पोइ मूं हुननि खां मोकिलायो। वेंदे महिल चयोमांसि, संगत खे बिना विसारे छॾियो अथई, कॾहिं कॾहिं त को भेरो कंदो कर। मुरकंदे वराणी ॾिनई, ॿियो केरु न विसारे, पाण कीअं विसारींदासीं? असीं त इन सार सांगे ई ज़िंदगी जे काफ़िले खे अॻिते पिया धिकियूं। घणनि ॾींहंनि खां पोइ हुन वरी असांजी कचहरी में बाक़ाइदगी सां अचणु शुरू कयो। कॾहिं अफ़सानो लिखी ईंदो हो त कॾहिं मज़मून। हिकु दफ़े कचहरी मां कंहिं नौजवान चयसि, तूं पंहिंजी लिखियतुनि में घणो करे ॻोठाणो माहौल ऐं किरदारु पेश थो करीं, जिन सां कचहरी जे ॿियनि दोस्तनि जी का बि ॼाण सुञाण न आहे। इन्हनि लफ़्ज़नि हुनजी दिलि जे लतीफ़ जज़्बनि खे काफ़ी ज़रबे विधो। केरु नाराज़ न थिए, बाक़ी हक़ीक़त में हिते वेठल समूरा नौजवान उन्हनि ग़रीब ॻोठाणनि ऐं पोरियतुनि जो औलाद आहियूं। अॼु जेकॾहिं धोबी जो धोतल कपिड़ो बदन ते पहिरे पाण खे उन्हनि जो औलाद चवाईंदे आर करियूं त भले करियूं, बाक़ी असुल ॻाल्हि सभई ॼाणूं था, मोतबर बणजण जो मर्ज़ अॼुकल्ह आम पइजी वियो आहे। लुकमान वरंदी ॾिनी। मूं उन वक़्तु सभिनी नौजवाननि न ॾिठो। मूंखे महसूसु थियो त वाक़ई असां सभिनी जे मुंहं जो पनो लही चुको हो ऐं असां मुंहुं पकाई रखियो खिलंदा बि रहियासीं।